हैदराबाद में रेलगाड़ी के छित तां ॿ माण्हू किरी पिया, हिकु फौत ॿियो ज़ख़्मी थी पियो। रेलगाड़ी के छित तां किरी फौत थी वियल शख़्स जी सुञाणप साजिद नाले तौर थी आहे, जॾहिं त ज़ख़्मी जी सुञाणप रहमत जे नाले सां थी आहे। खेनि अस्पताल मुंतक़िल कयो वियो। रेल जी छित तां किरी फौत ऐं ज़ख़्मी थियल ॿई ॼणा कराची खां ईद ते खैरपुर वञी रहिया हुआ। इन अफ़सोसनाक ख़बर खां अवां खे आखंदा पिया हलूं त हैदराबाद में रेलगाड़ी जे छित तां ॿ माण्हू किरी पिया, हिकु फौत थी पियो ऐं ॿियो ज़ख़्मी थी पियो। रेलगाड़ी जे छित तां किरी फौत थी वियल शख़्स जी सुञाणप साजिद नाले तौर थी आहे, जॾहिं त ज़ख़्मी जी सुञाणप रहमत जे नाले सां थी आहे। खेनि अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। रेल जी छित तां किरी फौत ऐं ज़ख़्मी थियल ॿई ॼणा कराची खां ईद ते खैरपुर वञी रहिया हुआ। नाज़रीन, अफ़सोसनाक ख़बर खां अवां खे आगाह पिया हलूं त हैदराबाद में रेलगाड़ी जे छित तां ॿ माण्हू किरी पिया, हिकु फौत ऐं ॿियो ज़ख़्मी थी पियो। रेलगाड़ी जे छित तां किरी फौत थी वियल शख़्स जी सुञाणप साजिद नाले तौर थी आहे, जॾहिं त ज़ख़्मी जी सुञाणप रहमत जे नाले सां थी आहे। खेनि अस्पताल मुंतक़िल कयो वियो। रेल जी छित तां किरी फौत ऐं ज़ख़्मी थियल ॿई ॼणा कराची खां ईद ते खैरपुर वञी रहिया हुआ।